रतोदेरो में सोशल वर्कर्स लाशारी बिरादरी पारां जेकबाबाद पुलिस मुकाबले में जानायल मारियल ठुलवासी नौजवान सद्दाम लाशारी के खून से इंसाफ लाइ प्रेस क्लब आडो एहतजाजी मुज़ाहिरो कियो वियो। मुज़ाहिरीन मुतालबो कंदे चयो त सद्दाम लाशारी वारे वाक़े की शफ़ाफ़ जांच कराए क़त्ल में मुलविस SHO ऐं अहलकारनि खिलाफ़ कानूनी कार्रवाई करे नौजवान के खून से इंसाफ कियो वञे। इन सूरतहाल का आगाह करण लाइ वीडियो लिंक ते मौजूद है रतेदेरे मां अब्दुल रज़ाक जलपाणी। जी अब्दुल रज़ाक आगाह कजो। जी बिल्कुल इन वक्त असीं रतोदरो प्रेस क्लब आडो मौजूद आहियूं। रतोदरो प्रेस क्लब आडो इन वक्त रतोदरो जा जेके सोशल वर्कर आहिनि, जेके समाजी कारकुन आहिनि, उन्हनि ऐं लाशारी बिरादरी जा जेके अॻवान आहिनि, उन्हनि एहतिजाजी मुज़ाहिरो कयो आहे। जेको ठुल्ह वाक़ियो थियो आहे जंहिंमें सद्दाम लाशारी खे पुलिस मुक़ाबलो ॼाणाए करे उनखे क़त्ल कयो वियो आहे, उन ख़िलाफ़ हिननि हिते एहतिजाजी रैली कढी, हिते प्रेस क्लब आडो एहतिजाज कयो आहे। उन सिलसिले में हिते जेके आयल आहिनि सोशल वर्कर ऐं लाशारी बिरादरी जा अॻवान, उन्हनि जो इहो चवणु आहे त हिन वक़्तु ठुल्ह में जेको सद्दाम लाशारी खे पुलिस बेगुनाह क़त्ल करे ऐं हिकिड़ो मुक़ाबलो ॼाणायो आहे, उनखे सरासर जेको आहे उहो ग़लति मुक़ाबलो आहे ऐं उनखे ग़लति ॼाणायो वञे। उन में जेके मुलविस आहिनि, उनजो थाणे जो जेको SHO आहे या उतां जा पुलिस एहलकार आहिनि, उन्हनि ख़िलाफ़ हिन वक़्त ताईं का बि कानूनी कार्रवाई नाहे कई वई। उन्हनि खे हिननि मुतालबो कयो आहे त मुअतल कयो वञे ऐं उन्हनि जूं जेके नौकरियूं आहिनि उहे उन्हनि खे नौकरियुनि खां बरतरफ़ कयो वञे, उन्हनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे। हिन वक़्त ताईं जेके सद्दाम लाशारी जा जेके कातिल आहिनि उहे आज़ाद आहिनि, उन्हनि ख़िलाफ़ बि का बि कार्रवाई न थी आहे ऐं उनखां अलावा जेको SSP जेकमबाद आहे उन तरफ़ां बि को बि उन जे लाइ तहरीक नाहे वरितो वियो। हिननि मुतालबो कयो आहे त जल्द खां जल्द सद्दाम लाशारी जा कातिल गिरफ़्तार कया वञनि ऐं उन्हनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे।